नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर में खबर ॾींदालो मटियारी वासी मल पहलवान अमजद बुगटी इंटरनेशनल मल सॾाईंदड़ सिंधी पहलवानन के चैलेंज कंदड़ गुलाम हुसैन पठान के मल मारे मटियारी समेत सॼे सिंध वासियुनि जो घाट वॾे फ़ख्र सां ऊंचो करे छॾियो। मटियारी वासी मल पहलवान अमजद बुगटी झोल में एक मल पहलवान गुलाम हुसैन पठान ऐं मटियारी वासी अमजद बुगटी विच में चैलेंज वारो मल मुकाबलो झोल जे स्टेशन वारे ग्राउंड में थी गुज़रियो। अमजद बुगटी पंहिंजे दिल जान सां मेहनत करे मल मुकाबलो खटे वरतो, जॾहिं त मलाकड़े जा ऑर्गेनाइजर पख्तून इत्ताद ज़िला सांगड़ जो अॻवान रईस कमाल खान पठान एहसान अली शर हुआ। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे खैबर मां अवामी न्यूज़ रिपोर्टर निसार अहमद शोर पंहिंजी इन रिपोर्ट में। हिन वक्त असां मौजूद आहियूं ज़िला मटियारी में, जिते कल प्रोग्राम झोल जे शहर ज़िला सांगड़ झोल जे शहर में कल मल जो प्रोग्राम रखियो वियो हुयो। उते मटियारी जो बाशऊर रहंदड़ पंहिंजो अमजद बुगटी मल पहलवान जेको कल वियो हुयो झोल ऐं गुलाम हुसैन पठान के जिन चैलेंज कयो हुयो, उते फतेह कामयाबी माणे करे पंहिंजे शहर में मटियारी में हींअर मौजूदु आहे। अचो त हिन खां असां पुछा करियूं त हिन मल जो शौक़ु कीअं पैदा थियो ऐं हिन जेका कल्ह जेका झोल में मल मारी उन जे बारे में असां अची अमजद बुगटी खां पुछा करियूं। हाणे तव्हांजो नालो? अमजद बुगटी। अदाई जेको तव्हां कल झोल शहर में विया हुयो ज़िला सांगड़ में, हीउ जेको मल जो प्रोग्राम रखियो हुयो ऐं तव्हां जेको ओपन चैलेंज कयो गुलाम हुसैन पठान खे, ऐं उन खां पोइ जेके तव्हांजूं ॿ मलूं थियूं त उन मां हिकु मल जेका आहे सा पंहिंजो गुलाम हुसैन पठान जेका किराई आहे, ॿी मल जेका तव्हां खटी आहे। ऐं उन खां पोइ सोशल मीडिया ते ऐं कुझु ज़राइनि खां पई ख़बर त गुलाम हुसैन पठान जो चवणु आहे त हीअ चीटिंग करे पंहिंजो अमजद बुगटी जा खटियो आहे। ऐं उन जे बारे में बि असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा। ऐं हीअ जेको तव्हांखे कप मिलियो आहे ऐं एवॉर्ड जेके तव्हांखे झोल मां मिलिया आहिनि ऐं जेका तव्हांजी झोल मां कामयाबी ठही आहे उन जे बारे में पंहिंजो नाज़रीन खे ॿुधाईंदा। पहिरियां चवंदुसि शुक्रगुज़ार आहियां पंहिंजो भाउ एहसान अली शर साहब जो ऐं कमाल खान पठान जो, जिन इंतज़ामिया कयो आहे। ऐं तमामु शुक्रगुज़ार आहियां उनजो जिन अमुन सां प्रोग्राम कयो आहे। ऐं मां पंहिंजे सिंधियुनि भाइरनि जो ऐं सिंधी पहलवाननि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूंखे इज़त ॾिनो आहे ऐं मूंखे अॻियां कयो आहे। मूं मुक़ाबिलो कयो आहे, बिल्कुलु मुक़ाबले में साफ़ ज़ाहिर हो। तव्हां वीडियो ॾिसी सघो था त ॿी मल जेका आहे साम्हूं बिल्कुलु हुनखे किरायो आहे त को माण्हू विच में कोन हो, हू किरियो। उन जे बाद में लाज़मी आहे माण्हुनि जो मोहबतूं हुयूं, तॾहिं उन खां बाद में माण्हू जेके आया मूंखे खयों त ख़ुशी में लाज़मी आहे उन्हनि मूंखे खयों। बाद में माण्हू आया, पहिरियों जॾहिं मूं हुनखे किरायो को मल पंहिंजो को माण्हू वेझो कोन हो, त हू चवे थो न माण्हू आया ऐं उन्हनि मूंखे धिका ॾिना, तॾहिं हिकिड़ी कूड़ ॻाल्हाए सघां थो, ॿिया माण्हू कूड़ ॻाल्हाए सघनि था। वीडियो में साफ़ ज़ाहिर आहे त उन वक़्तु असांजे वेझो को माण्हू न हुयो। ऐं हीउ जेको आहे चए थो त मूंखे पंहिंजो अमजद बुगटी न किरायो ऐं माण्हुनि किरायो, बिल्कुलु सरासर इहो कूड़ आहे। तव्हां वीडियो में साफ़ ज़ाहिर आहे, तव्हां ॾिसी सघोसि था त ओॾीमहिल हिकिड़ो माण्हू कोन हो। मूं हुनखे किरायो त 2-3 सेकंड बाद में माण्हू आया ऐं मूंखे मोहबतूं ॾिनऊं। मां शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे सिंधी भाइरनि जो, मल पहलवाननि जो, जिन मूंखे एॾो इज़त ॾिनो आहे ऐं अॻियां कयो आहे। मूं कल्ह इंशाअल्लाह मूं एवॉर्ड खयो आहे, कोई पंहिंजो जीत कयो आहे ऐं मुंहिंजो जीत जेको हो मुंहिंजे सिंध जे नाम हो। जेको तव्हां कल्ह झोल जे अंदरि पंहिंजो मल जो मुज़ाहिरो कयो ऐं तव्हांखे केतिरो पंहिंजे पाण ते यकीन हुयो त हीअ जेका मल आहे ऐं खटे वेंदुसि, या तव्हांखे को डपु हो त या हाराए वेंदुसि? तव्हांजी केतिरी दिलि मुतमइन हुई ऐं उन जे बारे में असांखे ॿुधाईंदा ऐं असांजे नाज़रीन खे बि ॿुधाईंदा। ऐं जेकर तव्हां हीअ जेका मल खटे आया आहियो ऐं तव्हांखे केतिरी ख़ुशी ठही आहे? सभ खां पहिरियां त मूंखे बेहद ख़ुशी थी आहे ऐं मुंहिंजे सिंध वासियुनि खे बेहद ख़ुशी थियो आहे। मूं मल खटियो आहे, सिंध जो एवॉर्ड मूं खयो आहे, मूंखे बेहद ख़ुशी थियो आहे। त लाज़मी आहे ॿ ॼणा विढ़ंदा, हिकिड़ो किरंदो, हू किरियो बि आहे तॾहिं बि हू नथो मञे त आउं कोन किरियो आहियां, मूंखां चीटिंग कयो अथनि, त सरासर कूड़ आहे। लाज़मी 2 ॼणा विढ़ंदा, हिकिड़ो ॼणो किरंदो। त गुलाम हुसैन खे गुज़ारिश आहे त पंहिंजो हार जेको आहे सो मञे ऐं मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थो करे त पठाणनि हीअं चयो, सिंधियुनि हीअं चयो, इहो बिल्कुलु कूड़ आहे। ऐं पंहिंजो
दिल में नफ़रत थो पैदा करे, ये सरासर ग़लति आहे। ग़ुलाम हुसैन सां मुंहिंजो ज़ाती को बि दुश्मनी कोन हो, मुंहिंजो भाउ आहे, अॼु मुंहिंजो भाउ, सुभाणे मुंहिंजो भाउ आहे। ऐं इहे पंहिंजो गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे अख़लाक़नि तौर ते हाणे पंहिंजो हार मञे ऐं मूं पंहिंजो सिंध जो रिवार्ड खयो आहे, मुंहिंजो जीत जेको आहे सिंध जे नाव आहे। इहा तव्हांखे मल्ह कंहिं सेखारी ऐं तव्हांजो उस्ताद केरु आहे ऐं तव्हांजा मल्ह जा प्रोग्राम केतिरा थिया आहिनि सिंध जे अंदरि ऐं केतिरियूं मल्हूं तव्हां अंदाज़नि खटियूं आहिनि या हारायूं आहिनि ऐं तव्हांजो उस्ताद तव्हांखे केतिरी सिख्या जेका हिन मल्ह जे अंदरि ॾिनी आहे ऐं उहो असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा। खपीरात मां पंहिंजो उस्ताद माशूक अली बुट्टी जो तमामु शुक्रगुज़ार ऐं फुराइतो आहियां, जिन मूंखे पंहिंजो फ़न ॾिनो आहे, मूंखे सेखारियो आहे। उस्ताद मुंहिंजो आहे माशूक अली बुट्टी। ऐं सिंध में एतिरो कोन विढ़ंदो आहियां, बाक़ी जिते जिते विढ़ियो आहियां, शाबद लतीफ़ भिटाई में विढ़ियो आहियां, उते माशाल्लाह मूं मुक़ाबिलो कयो आहे, उते मूं खटियो आहे। बाक़ी हरू भरू एतिरो घणो कोन विढ़ंदो हुउसि त माना 3 जोड़ जो पहलवान आहियां। माशाल्लाह कल्ह मुंहिंजो जेको मुक़ाबिलो थियो त तमामु बहितरीनु थियो ऐं मुंहिंजो वार साहिबु जेको आहे सो रवि बख्श बुट्टी मल पहलवान आहे। असां अलहमदुलिल्लाह ख़ानदानी पहलवान आहियूं ऐं असां में वॾाई ऐं इहो कोन्हे। असां पहलवान जेका आहियूं सो हज़रत अली जे टाइम खां वठी हलंदो पियो हुजे। अॼु ताईं असां कंहिंखे हरू भरू चैलेंज कोन कयो आहे त ग़ुलाम हुसैन पठान जेको आहे सिंध जे नंढड़ो पहलवान आहे सिंध जो, जंहिंखे उहो मोह न ॾेई सघियो त सिंध जे दलेर ऐं दोदा दयसर पहलवाननि खे उहो कहिड़े हिसाब सां पई लॻारे। तव्हां सिंध गवर्नमेंट सां कहिड़ो मुतालबो था रखियो ऐं उन जे बारे में ॿुधाईंदो। मां सिंध गवर्नमेंट ते इहो ई मुतालबो रखंदुसि त जीअं आगा सिराज खान दुरानी जेको आहे ग़ुलाम हुसैन खे सिंध असेंबली में घुरायो रिवार्ड ॾिनो वियो आहे त मां पंहिंजो चवणु चाहींदुसि त असांजा केतिरा ई जवान पहलवान आहिनि ऐं उन्हनि खे बि सपोर्ट कयो वञे सिंध जे तरफ़ां, उन्हनि खे बि ॿाहिरि मुल्क पंहिंजो मोकिलियो वञे। जेके हक़दार आहिनि, जेके हक़ीक़ी पहलवान आहिनि, उन्हनि खे बि अॻियां मौक़ो ॾिनो वञे। जेके असांजा सीनियर पहलवान आहिनि, पंहिंजो मनशार बुट्टी साहिबु आहे, क़ुर्बान रोटी कोटो आहे, अहिड़ा कई लाला रहीम पठान आहे, अहिड़ा कई मोतबर शख़्सियत पहलवान आहिनि, उन्हनि खे बि ॿाहिरि मुल्क मोकिलण जो मौक़ो ॾिनो वञे जेके हक़ीक़ी पहलवान आहिनि। अच्छा, तव्हां कप खटे आया आहियो, इहे तव्हां कंहिंजे नाव था करियो? हीअ आउं पंहिंजे कप ऐं पंहिंजे सिंध जे नाव थो कयां। जी नाज़रीन, तव्हां अमजद बलोच मल पहलवान जा व्यूज़ ॿुधा, तव्हां उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं हुन जेको कल्ह झोल जे शहर में मल खटे करे हिन जेको कप जेको हिन खटियो आहे हुन पंहिंजे सिंध जो नाव कयो आहे। ऐं हिन अमजद बुट्टी चयो आहे त मूंखे तमामु घणी ख़ुशी थी आहे जेको इहे मूं मल खटे करे उहा मल बि जेका आहे मूं पंहिंजे सिंध जे नाव कया। मूंखे सिंध वासियुनि जी दुआ आहे ऐं अॻिते बि इंशाअल्लाह जेको आहे सिंध वासियुनि जी दुआउनि सां अञा बि फतेह माणींदुसि। कैमरामैन अब्दुल अईश शौक़ सां गॾु निसार अहमद शौक़, अवामी न्यूज़, मटियारी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।